आशिक सेमटो ॾिसी रहियो असांखे आशिक सेमटो ॾिसी रहियो ऐं परवेज़ काकली ॾिसी रहियो हुनजी वॾी महिरबानी ऐं ज़मान जलपाणी ॾिसी रहिया वॾी महिरबानी ॿार स्टेट तुंहिंजे साम्हूं आहे ऐं जेके दोस्त आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त आहिनि असां माशाल्लाह वॾो क्राउड आहे वॾो मज़ो लॻो पियो आहे असांजो प्यारो प्यारो भाउ असांजो गड्डा असांजा कलाम असाल में अस्सलाम वालेकुम या अली मदद के जेके दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि पीरल सोलंगी तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद जी त असांजी सोलंगी बिरादर जेकी भाननि वारी आहे उन्हनि ई शो रखियो आहे ऐं इंशाल्लाह असांजी महिनत आहे रंग लाहिण वारो रब्बा ऐं साथ असांजो रहंदो दोस्तो दुआ कजो असां नाचीज़ माण्हू आहियूं ॿुधाईंदो बाबा अलाह साईं सभु असीं सभिनि खां घटि आहियूं असांजा सभु वॾा हर मुझो साथ सूरन साण कचहरियूं मुझू आहिनि ॾींहं राति तब नथो करी मुलाकात अली हैदर पभर चए
कमरे में सूरतूं जारवार में था, बंद कमरे में दर्द तूं जारवार में था। पिया कयामा कादे बनावा, पिया कयामा कादे बनावा, कादे बनावा कह के जवामा। बंद कमरे में कमरे में सूरतूं जारवार था, बंद कमरे में दर्द तूं जारवार था। कमरे में सूरतूं जारवार था, बंद कमरे में दर्द तूं जारवार था। बंद कमरे में सूरतूं जारवार था, बंद कमरे में दर्द तूं जारवार था। पिया कयामा कादे बनावा, पिया कयामा कादे बनावा, कादे बनावा कह के जवामा। बंद कमरे में